जय झूलेलाल। असांजे चैनल में तव्हां सभिनी जो स्वागत आहे। त अॼु जी ख़बर आहे पेंड्रा छत्तीसगढ़ मां। पेंड्रा सिंधी समाज जा समाज सेवी हर्ष छाबड़िया ने राम मंदिर भूमि पूजन जे अवसर ते 1100 घीअ जा दिया जलाया। श्री राम जानकी मंदिर रतनपुर में जलाए करे राम भगवान जी पूजा अर्चना कई ऐं उन्होंने भगवान सां प्रार्थना भी कई कि कोरोना महामारी सां सभिनी देशवासियों की रक्षा कनि। हर्ष छाबड़िया जी हमेशा धार्मिक कार्य व सामाजिक कार्य लाइ हमेशा अॻिते हूंदा आहिनि। सिंधी समाज जे लाइ इहा ॾाढी गर्व जी ॻाल्हि आहे। इन सां प्रेरणा वठी करे समाज जा युवा बि अञा अॻिते ईंदा आहिनि ऐं अॻिते ईंदा रहंदा बि। त अॻिते जी ख़बरूं ॿुधण लाइ जुड़ियल हुजो असांजे चैनल सां ऐं वधीक खां वधीक लाइक कयो, शेयर कयो ऐं सब्सक्राइब कयो। जय झूलेलाल। आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी, आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी, आंधीअ में जोत जगाइण